इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बलूचिस्तान के इलाइक़े बलौर में शहादत माणींदड़ सिक्योरिटी फोर्सेस के जवानन के भेटा पेश कई वई आहे। शर्जील इनाम मेमण पारां मेजर साकिब हुसैन ऐं नाइक बाकर अली के वारसनि सां ताज़ियत ऐं एके जो इज़हार कियो आहे। बुज़दिलाणियुनि कार्रवाईनि सां जवाननि जा हौसला कमज़ोर नथा थी सघनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बलूचिस्तान के इलाइक़े बलौर में शहादत माणींदड़ सिक्योरिटी फोर्सेस के जवानन के भेटा पेश कई वई आहे। शर्जील इनाम मेमण पारां मेजर साकिब हुसैन ऐं नाइक बाकर अली के वारसनि सां ताज़ियत ऐं एके जो इज़हार कियो वियो आहे। बुज़दिलाणियुनि कार्रवाईनि सां जवाननि जा हौसला कमज़ोर नथा थी सघनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बलूचिस्तान के इलाइक़े बलौर में शहादत माणींदड़ सिक्योरिटी फोर्सेस के जवानन के भेटा पेश कई वई आहे।